हिकिड़े मैदान में 12,000 सां मुक़ाबिलो कयो आहे, तॾहिं 12 सोन खां वधीक काफ़रनि खे मारे विधऊं। रुस्तम शाम जो मीटिंग कोठाई त हे बुखाइल पेरनि उघाड़ा परदेसी मुंहिंजे फ़ौज ते हमिलो कनि था त ॼण त हिकिड़ा शींहं आहिनि, मुंहिंजी फ़ौज हिननि जे हमले खां भॼे थी त ॼण त हिकिड़ा गिदड़ आहिनि जेके मैदान छॾे लूमड़नि वांगुरु भॼनि था। पंहिंजे फ़ौज खे पुछियईं त छा हक़ीक़त आहे, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तॾहिं हिकिड़े फ़ौजी चयो त व बिल्लैल हुम रोबान व बिन्नार हुम फुरसान। चई बादशाह रुस्तम खे चई कमांडर साहब इहे जेके ॾींहं जो तोसां विढ़नि पिया तंहिंजी पेशानी राति जो अल्लाह जे दर जे अॻियां झुकल आहे, जंहिंसां अल्लाह जी ताक़त गॾु हुजे तंहिंसां तूं मुक़ाबिलो करे न सघंदे। ऐं दुनिया खे पतो आहे, तारीख़ जा किताब मौजूद आहिनि त इन्हनि 12,000 किसरा खे तबाह करे उन ते इस्लाम जो झंडो बुलंद कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे लड़ायूं ॾिसी यूरोप असांखे चवंदो आहे, तमामु जेके पढ़ियल हूंदा तिन खे पतो आहे, यूरोप चवंदो आहे त इस्लाम जेको आहे सो तलवार जे ज़ोर ते फैलियो आहे, लड़ाइयुनि जे ज़ोर ते फैलियो आहे। इस्लाम तलवार उन माण्हू ते हलाई आहे जंहिं पहिरीं पहिरीं तलवार उघाड़ी करे इस्लाम ते जेका आहे सा ज़ाहिर कई आहे, तंहिंखां पोइ इस्लाम उन ते तलवार हलाई आहे। मूंखे पतो आहे त इस्लाम जेको लड़ाई जे मैदान जे अंदरि पंहिंजो हमदर्दी ऐं शफ़क़त पेश कई आहे, दुनिया जो को माण्हू नथो पेश करे सघे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके शरीफ़ जे अंदरि 10,000 फ़ौज वठी अची दाख़िल थिया हुआ, 10,000 फ़ौज हुई, ताक़त हुई, पैगंबर उठ ते सुवार आहे, अॻियां आहे। उन वक़्त में मके जा मुशरिक तारीख़ जा किताब लिखनि था त उन्हनि जे घरनि जे अंदरि, उन्हनि जे घटियुनि जे अंदरि राज ऐं रोड मची वियो हो, सभु कंहिंजे घर मां रुअण हो, छो त उनखे पुराणा करतूत यादि हुआ त हिननि घटियुनि में असां पैगंबर जे पुठनि ते उठनि जा ओझरियूं रखियूं आहिनि, हिननि घटियुनि में असां मुस्लमाननि खे मारियो आहे, हिननि घटियुनि में असां मुस्लमाननि खे शहीद कयो आहे, हर क़िस्म जी तकलीफ़ ॾिनी आहे। एॾी फ़ौज वठी दाख़िल थिया आहिनि, तॾहिं उन्हनि खे पतो हो त मुस्लमान अॼु असांजो बचो बि कोन छॾींदा। पर पाण करीम जॾहिं मके में दाख़िल थियनि था, उठ ते सुवार आहिनि, 10,000 फ़ौज पोयां आहे त पंहिंजी पेशानी उठ जे कंध ते झुकाए छॾियो आहे, काबतुल्लाह जे दरवाज़े जे अॻियां अची बीठा आहिनि, सहाबा किराम मुजरिमनि जूं लाइनूं लॻाए बीठा आहिनि, वॾा वॾा ॾोहारी बीठा आहिनि। हिकिड़ो साहबी उथे थो, चईसि अबू सुफियान ही आहे जीअं हर लड़ाई में तव्हां सां मुक़ाबिलो कयो, अबू सुफियान जी ज़ाल हिंद ही आहे जीअं तव्हांजे चाचे हमज़े जो जिगर ओद जे मैदान में कढी चॿाड़े खाधो, इब्न ख़तर ही आहे जीअं 2 रंजूं वठी तव्हांजे ख़िलाफ़ गाना ॻाराईंदो हो, या रसूलुल्लाह इब्न अब्बार ही आहे जीअं तव्हांजे न्याणी ज़ैनब जे पेट में भालो हणी उनजो ॿार किराए विधो। को मामूली मुजरिम कोन हुआ, वॾा वॾा मुजरिम हुआ। अल्लाह जो रसूल हिननि मुजरिमनि लाइ निहारे, तंहिंखां पोइ बैतुल्लाह जे दरवाज़े ते नज़र कई, फरमाई त ला तस्रीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम, तव्हां त वॾो ॾोह कयो आहे, पर आउं मके में ज़ालिम थी दाख़िल कोन थियो आहियां, तव्हां जेके बि आहियो तिन सभिनी खे पुराणा करतूत मूं माफ़ कया। बैतुल्लाह जे दरवाज़े ते बि अल्लाह खां दुआ घुरां थो तव्हांखे माफ़ करे। आहे कोई यहूद ऐं नसारा जेको लड़ाई में पंहिंजो इहो नमूनो पेश करे सघे? तव्हां चओ था त इस्लाम तलवार जे ज़ोर ते फैलियो आहे, तव्हांजे बमनि सां मुस्लमान जा बच्चा शहीद थीनि था, अव्हांजे एटम बमनि सां दुनिया जा शहर जेके आहिनि से तबाह थी चुका आहिनि, हज़ारा माण्हू जेके आहिनि से तबाह थी चुका आहिनि, पोड़ा माण्हू तबाह थी चुका आहिनि। पैगंबर जो ऐलान हो त लड़ाई में कंहिं पोड़े जो नालो न वरितो वञे, कंहिं ज़ाल जो नालो न वरितो वञे, कंहिं छोकिरे जो नालो न वरितो वञे, कंहिं जेको आण मञे अमन जी तलब करे तंहिंजो न वरितो वञे, कंहिं गिरफ़्तार कयल खे क़तल न कयो वञे। इहो इस्लाम अची बनियो। हातिम ताई जी न्याणी जेका वॾी फ़ौज वठी काफ़िरानी हुई, हुज़ूर जिन सां मुक़ाबिलो करण आई, जॾहिं झलिजी पई, साहबा हुज़ूर जे साम्हूं पेश था कनि, मथो हुनजो उघाड़ो आहे, त बि नबी साईं पंहिंजी चादर ॾिनी त इन जे मथे ते विझी मथो ढके, तंहिंखां पोइ अचो। चयोसीं फ़ौज वठी तव्हांखे मारण आई हुई, उनजे मथे ते काफ़िरानी जे मथे ते तव्हां पंहिंजी चादर था विझो। एमरत वजनत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चहिरो मुबारक साईं जिन जो ॻाढ़ो थी वियो। फरमाए तव्हां मूंखे छा सम्झायो था? जीअं अल्लाह जो इहो हुकुम आहे त मुंहिंजे न्याणी फातिमा जी इज़त महफ़ूज़ हुजे, तंहिंजो इहो हुकुम आहे त हिन न्याणी जी इज़त जेका आहे सा बि महफ़ूज़ हुजे। इहो इस्लाम लड़ाई जे अंदरि उहो नमूनो ॾेखारियो जो दुनिया जो को माण्हू नथो ॾेखारे सघे। इहो जिहाद हो। इस्लाम इन तरीक़े सां न पोड़े जो नालो वठणु, न ज़ाल जो वठणु, न कंहिं सम्झ न छोकिरे जो वठणु, न कंहिंजे घर खे बाहि ॾियणु, न कंहिंखे साड़णु, न कंहिं ते हमिलो करणु, का बि ॻाल्हि जेका आहे सा कंहिं क़िस्म जी कोन हुई। बसि जज़्बो जिहाद जो, जंहिंजे करे अल्लाह जे कलमे खे बुलंद कयो वियो। मैं उहो जज़्बो जिहाद जो नंढनि में बि हो,
जे अंदर भी मौजूद हो तंहिंजे करे मजाल आहे केर माण्हू हज़रत ख़ालिद जॾहिं मरे थो समझ मरण के वेझो बिस्तरे ते बीमार थियो चई परवरदिगार आलम आऊं जाचां थो त मुंहिंजे बाड़ीअ ते बदन जे बाड़ीअ ते या तीर जो धक्का या तलवार जो धक्का आहे काफ़रनि मुंहिंजो बदन सॼो फटे छॾियो आहे अॼु मूंखे कंहिं काफ़र सां विढ़ाए तंहिंखां पोइ मार ऐं उठ वारो मौत मूंखे बिस्तरे ते न ॾे हिन खट वारो मौत मूंखे न ॾे दुआ करे तो अखियुनि मां लुड़क पिया वहंसि पर उहो शहीद कोन थियो नबी सी फरमायो हो त ख़ालिद सैफ मिन सुयूफिल्लाह ख़ालिद जेका असां अल्लाह जी तलवार आहे फरमायो त जेका अल्लाह जी तलवार आहे तंहिं ते ॿिए कंहिंजी तलवार हली नथी सघे त ख़ालिद ते ॿिए जी तलवार कान हलंदी पर हिन जो मौत जेको आहे सो शहादत वारो मौत आहे हज़रत अंस बिन नज़र जॾहिं ओद जी लड़ाई आहे तॾहिं खथे जी गोॾ ॿधल आहे वॾो को मिनिस्टर बि कोन्हे हिकिड़े हथ में खारकूं आहिनि बुख जे करे खाईंदो अचे ॿिए हथ में तलवार आहे जॾहिं मैदान जे अॻियां अची बीठो तॾहिं अल्लाह जे रसूल खां पुछाई लइन अन कोतिल तो फ़अइना अन चई अल्लाह जा रसूल तलवार खणी घर खां ॿाहिरि निकितो आहियां मसालो तोखां थो पुछां त जेकॾहिं आऊं मरी वञा शहीद थी वञा हिननि काफ़रनि सां मुक़ाबिलो करे त मुंहिंजी जॻह किथे आहे पाण फरमायूं फ़अंत फिल जन्नत तुंहिंजी जॻह जन्नत जे अंदरि आहे फ़क़ातल हत्ता कोतिल फ़वजद फ़ीह सलासतम व समानीन तानतम व ज़रब ईअं चई करे खारकूं उछलायई चई हाणे खारकनि जे खाइण में देरि थींदी त बेश्त जे पचण में देरि थींदी ईअं चई मुक़ाबिलो कयाई काफ़रनि खे मारींदे रहियो पछाड़ी में शहीद थी वियो जॾहिं हिन जो लाशो आंदऊं तॾहिं 83 तीरनि ऐं तलवारनि जा धक हिन जे हथ में हुआ जॾहिं हिकिड़े हथ कटिजी वियो त तलवार ॿिए हथ में झलई ॿियो हथ कटिजी वियो त तलवार वात में झले पे मुक़ाबिलो अची कई मुक़ाबिलो कंदे रहियो पछाड़ी में जॾहिं लाशो आंदो वियो तॾहिं 83 धक हुआ नबी सी फरमायो का वसीयत कई चई पछाड़ी में चई हुई त फुस्तो व रब्बिल काबा नबी साईं खे सलाम ॾिजा रब्बे काबे जो कसम मुंहिंजो मतिलबु पूरो थियो ऐं दुनिया मां कामयाब थियो पियो वञा ख़ुशि थियो पियो वञा तमन्ना इहा हुई त पैगंबर जे झंडे जे हेठां जान कुर्बान थिए अॼु उहो मतिलबु पूरो थियो कामयाब थियो पियो वञा इहो छा मुस्लमान जे अंदरि जज़्बो जिहाद जो मुसलमाननि जे अंदरि जज़्बो जिहाद जो तंहिंजे करे असांजो गर्दन जेको आहे सो बुलंद हो उन वक़्त में अमेरिका बि असांजो हो रूस बि असांजो हो इराक बि असांजो हो मिस्र बि असांजो हो बुखारा बि असांजो हो स्पेन बि असांजो हो कुर्तुब ऐं गरनाता बि असांजा हुआ सॼी दुनिया जेका हुई सा असांजे ताबे ते अची पती तव्हांखे पतो आहे त मुसलमाननि जूं फ़ौजूं हिन 60 अरबी समुंड लताड़े हिन इंडिया ताईं जेके आहिनि से पहुची चुकियूं हुयूं तबूक जे लड़ाई जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वञी रहिया आहिनि हिकिड़ी औरत अचे पई जेका ताज़ी छुटल आहे जंहिंजो बच्चो थञ पी रहियो आहे 6 महीननि जो डोड़ी डोड़ी हुज़ूर जे अॻियां अची बीठी चई ख़ुदा या रसूल ही बच्चो मुंहिंजो क़बूल कर त लड़ाई में हले फरमाई थञ पिया बच्चो छा कंदो जेको न ॻाल्हाए सघे न ॿियो चई मूंखे पतो आहे त तलवार कोन हलाए सघंदो मूंखे पतो आहे त ॻाल्हाए कोन सघंदो पाणी जो दुलो भरे कोन सघंदो कोडार हणी कोन सघंदो पर जेकॾहिं कंहिं साहिब जी वटि ढाल बचा जे लाइ न हुजे त मुंहिंजे बच्चे खे साम्हूं झले दुश्मन खे तीर हणी उहो तीर मुंहिंजे बच्चे खे लॻे इन जेकॾहिं शहीद थी वञे त आऊं राज़ी इहो छा जज़्बो जिहाद जो जेको मुसलमाननि जे अंदरि मौजूदु हो जीअं असांजो मक़ाम जेको आहे सो बुलंद करे छॾियो हो सम्झनि जंहिंजे करे असांजो गर्दन जेको आहे सो बुलंद ते अची वञो तव्हांखे पतो आहे हज़रत खंसा मदीने जी पोड़ी औरत आहे जंहिंजे कमाई वारा 4 पुट आहिनि ॻाल्हाइण वारा बि इहे घर संभालण वारा बि इहे पर जॾहिं हुज़ूर जो हुकुम थियो हल में मुबारिज़न आहे को मुजाहिद तॾहिं पुटनि खे उथारई चई पुट अमी सुता पिया आहियो मुंहिंजे कन में आवाज़ पैगंबर जो पियो आहे उनखे मुजाहिदनि जी ज़रूरत आहे उथियो ही तलवारूं खणी हुज़ूर सां गॾिजी मुंहिंजो ख़्यालु न कजां मुक़ाबिलो वञी करियो जेकॾहिं तीर अव्हां जे पुठनि में लॻल आहे मैदान छॾे भॻा त हीअ पोड़ी क़यामत जे ॾींहुं अव्हां खे पंहिंजी तंज माफ़ कोन कंदी 4 पुट विया आहिनि पोड़ी बि सुबुह जो इशराक नमाज़ पढ़ी जंग जे मैदान ॾे वई आहे त पुछा करियां त पुट कामयाब ऐं वफ़ादार थिया या न हिकिड़ो माण्हू पिया आयो चई पोड़ी तुंहिंजो वॾो पुटु शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मैदान जंग में पहुती तॾहिं पतो पियो त 4 पुट शहीद थी विया आहिनि जॾहिं पोड़ी जी नज़र नबी साईं जे चेहरे मुबारक ते पई चई कुल्लु मुसीबत बादक जललू चई अल्लाह जा रसूल 4 पुटनि जे शहादत जी ख़बर ॿुधी चुकी आहियां पर तुंहिंजे ॾिसण खां पोइ सभु ग़म विसरी विया इहे त 4 हुआ पर जेकॾहिं 70 हुजनि हा तुंहिंजे दीन तां कुर्बान थी वञनि मूंखे इहा गणती कोन्हे त मूंखे कमाए केरु खाराईंदो मूंसां कचारी केरु कंदो मूं जहिड़ी ख़ुशि नसीब ॿी औरत कहिड़ी हूंदी जेका क़यामत जे ॾींहुं 4 शहीदनि जी माउ थी हुजे शान सहाबा अल्लाहु अकबर नंढा बच्चा नंढा अल्लाहु अकबर तबूक जी लड़ाई आहे नंढा बच्चा हज़रत अब्दुल्ला बिन उमर हज़रत राफ़े बिन खदीज हज़रत समूरा बिन जुंदब टई आया आहिनि चऊं या रसूलल्लाह असीं लड़ाई ते हलंदासीं हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे पुछूं तुंहिंजी उमिरि घणी आहे चई 14 साल चऊं नंढो छोकिरो कोन हलंदो 15 सालनि जो थिए पोइ अचिजे आईंदे साल खां लड़ाई लॻे उहो वियो हलियो हज़रत राफ़े बिन खदीज ॾिठो त हुज़ूर जिन हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे मोटाए छॾियो पाण पेरनि जे पॿनि ऐं आङिरियुनि ते भी पाण खे डिघो करे ॾेखारे
नबी सी फरमायो ही त कद जो डिगो आ, इन जो नालो दाख़िल करियो। हज़रत समोरा 3 नंबर ते आयो, फरमायो तू छोकरो ही है। समोरा रुई चाचे वटि आयो, चई चाचा हज़रत राफ़े के त हुज़ूर जिन कबूल कयो आहे जिहाद जे लाइ, मूंखे कबूल कोन कई आहे, मुंहिंजी सिफारिश कर त मूंखे पाण सां गॾु वठी हले। हज़रत समोर जो चाचो आयो, चई या रसूला मुंहिंजे भाईटे खे कबूल करियो। फरमायूं त ही नंढो आहे। तॾहिं हज़रत समोर चयो या रसूला नंढो आहियां पर राफ़े खे तव्हां कबूल कयो आहे, मूंखे हुन सां मल विड़ायो, जेकॾहिं हुनखे दस वेस पोइ मूंखे कबूल करियो। जज़्बो कहिड़ो आहे जिहाद जो। फरमायूं त विड़ मल, मिड़ो राफ़े सां मल त राफ़े खे दसे वियो। फरमायूं समोर खे त तूं बि अल्लाह जे रस्ते में निकिर। ये बच्चन जे दिल जे अंदर इस्लाम जी जेका आहे सा कुर्बानी ते अची वञी त जंहिं वक़्त में असां में जज़्बो जिहाद जो मौजूद हो, जंहिं वक़्त जे अंदर असां मुस्लमाननि खे मौत वधीक प्यारी शइ हुई, उन वक़्त में अल्लाह से असांजो मक़ाम बुलंद कयो, दुनिया सॼे ते असांजी हुकूमत अची कई। सम्झे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी फ़ौज जॾहिं अफ्रीका जे मैदान ते रवानो थिए कई, तॾहिं माण्हुनि त डिॼारियो हो त अफ्रीका में शींहं रहनि था, अफ्रीका जे मैदान जे अंदर चीता रहनि था, उते वॾे में वॾा खूनखार जानवर रहनि था, मुस्लमाननि जे फ़ौज खे खाई ख़तम करे छॾींदा। पर हज़रत उमर फरमायो न, हक़ जो कलमो उते पहुचाइणो आहे। जॾहिं अफ्रीका जा मैदान ऐं वॾा जंगल तिन में फ़ौज आई, तॾहिं कमांडर जेको मुस्लमाननि जो ते जंगल ॾे इशारो कयो, चई अय्युहल उस्तो उख़रुजू मिन मसाकिनिकुम फ़इन्न जैश मुहम्मदिन क़द नज़ल फ़ी औतानिकुम। चई ऐं शींहं ॿेलो ख़ाली करियो, मुहम्मद जी फ़ौज तव्हांजे घरनि में अची चुकी आहे। किताब जाचो त ताज़ियूं वियामल शींहूं पंहिंजा बच्चा वात में झले ॿाहिरि निकिरी वियूं। जेके शींहं हुआ चौधारी मुस्लमाननि जे फ़ौज खे घेरो करे बीह रहिया त मता को दुश्मन हिननि ते हमिलो न करे। मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, जेको अल्लाह जे लाइ हूंदो आहे अल्लाह सी उनजो थींदो आहे। सम्झ अल्लाह सी पंहिंजी पूरी ताक़त जेका आहे सा उन सां करे कढी। आस्ते आस्ते असां मुस्लमाननि मां जॾहिं जज़्बो जिहाद जो ख़तमु थी वियो, असां मुस्लमान में अयाशी आई, असां मुस्लमान में दौलत आई, त नतीजो इहो निकितो त यहूद ऐं नसारा असां ते ग़ालिब थी विया हलिया ऐं असीं मुस्लमान जेके आहिनि से हीना थी वियासीं, कमज़ोर थी वियासीं। मुंहिंजा दोस्तो को नओं ज़मानो ई कोन्हे, हिन खां अॻु में इहे सागूना यहूद ऐं नसारा मुस्लमाननि जे खून जूं नदियूं वाहे चुका आहिनि। तव्हां जाचो तबरेज़ जे अंदरि मुस्लमाननि जो केतिरो खून वायो वियो, तराबलिस जे अंदरि इन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि मुस्लमाननि जो केतिरो खून वायो, स्पीन जे अंदरि असांजे बच्चनि जी कहिड़ी हालत कई वई, कुर्तोबो ऐं गरनाता इन्हनि जे मस्जिदनि खे कीअं शहीद कयो वियो, हर क़िस्म जी तकलीफ़ इन्हनि खे ॾिनी वई। ख़िलाफ़त ओस्मानी वारे वक़्त में तुर्कनि ते कीअं बमबारी करे उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो। हर क़िस्म जूं बैतुल्ला शरीफ़ ते सम्झनि केतिरे क़िस्म जूं गोलियूं जेके आहिनि से हलायूं वयूं। अंग्रेज़ हर क़िस्म जी जेका आहे सा तकलीफ़ अची ईंदी मुस्लमाननि खे। जॾहिं बि हिननि खे वज मिलियो तॾहिं नदियूं रत जूं जेके आहिनि से हिननि अची वायूं ऐं मुस्लमाननि खे हिननि तबाह ऐं बर्बाद करण जी कोशिशि कई। पर अल्लाह जल जलालू कंहिं न कंहिं दौर जे अंदरि अहिड़ो बहादुर इंसान, अहिड़ो मुजाहिद इंसान पैदा कंदो आहे जेको इन्हनि जो वरी बि मुक़ाबिलो अची कंदो आहे। मुस्लमान जॾहिं तबाह थी चुका हुआ, बैतुल मुक़द्दस यहूदियुनि जे हथ में हो ऐं अंग्रेज़नि जे हथ में हो, उन वक़्त में इन इराक वारी सरज़मीन खां अल्लाह सी सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खे पैदा कयो। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी तव्हांखे पतो आहे त वॾे में वॾो बहादुर, जिन अंग्रेज़नि ऐं ईसाइनि सां मुक़ाबिलो करे बैतुल मुक़द्दस खे वापसि वरितो। अॼु बि सलाहुद्दीन अयूबी जेके लड़ायूं कयूं आहिनि, उन्हनि लड़ायुनि जो नक्शो ॾिसी अंग्रेज़ अॼु बि डिॼी वेंदो आहे ऐं तकी वेंदो आहे त कहिड़ा मुस्लमान हुआ जिन कहिड़ी जानबाज़ी जेका आहे सा अख़्तियार कई त साॻून बैतुल मुक़द्दस उन असांखे जेको आहे सो वठी अची ॾिनो। अहिड़े क़िस्म जा मुजाहिद जेके आहिनि से पैदा थींदा रहंदा आहिनि। वरी बि असां में अयाशी आई, इन्हनि अंग्रेज़नि खोबलनि जी असां में ताबेदारी आई, इन जे करे असां में वरी बुज़दिली अची वई। सम्झ हर ॻाल्हि जे अंदरि ताबेदारी, हर ॻाल्हि जे अंदरि। तव्हांखे पतो आहे त जेका तालीम असां वटि आई सा बि अंग्रेज़ी तालीम आई, जेको लिबास असां वटि आयो सो बि अंग्रेज़ी लिबास आयो। ॿिए जी ॿोली ॻाल्हाइणु, ॿिए जे लिबास खे इख़्तियार करणु, ॿिए जे तालीम खे इख़्तियार करणु, माना तस्लीम करणो आहे त इहो असां खां मथे आहे। बराबरि इहा ॻाल्हि आहे या कोन्हे ॿुधायो? ॻाल्हि इहा सम्झ में आहे? सम्झ पंहिंजे माइटाणी सुथण लाइ सूट विझणु माना तस्लीम करणु त इहो लिबास जेको आहे सो सुठो आहे। अंग्रेज़ जे बरतरी खे जेको आहे सो तस्लीम करणु, उहो अंग्रेज़ जेको हर मैदान में असांजे बच्चनि खे मारे चुको हुजे, असांजे बेवान औरतुनि जी इज़त लुटे चुको हुजे, जेको हर मक़ाम जे अंदरि, हर जॻह जे अंदरि असांजे पाक मक़ामात ते हमिलो करे चुको हुजे, उन्हनि ते कब्ज़ो करे चुको हुजे, मूंखे ॿुधायो उन वारो लिबास इख़्तियार करणु, उन वारी सीरत इख़्तियार करणु, उन वारी सूरत इख़्तियार करणु इहो ज़ुल्म न आहे त ॿियो छा आहे? अॼु आउं तव्हां खां वाइदो थो वठां त अॼु ॾींहं खां पोइ जॾहिं तव्हां ॾिसी रहिया आहियो त अंग्रेज़ असांजे बच्चनि खे मारे रहियो आहे, वॾे में वॾो दुश्मन इहो आहे अंग्रेज़ी लिबास को बि इख़्तियार न करे। सम्झ जेके बि बुस्ट आहिनि तव्हां वटि रखियल या जेके बि सूट तव्हां वटि रखियल आहिनि, इन्हनि सभिनी जा हेठियां जेके सम्झ पेर आहिनि से ॿधाए इन्हनि में चुनूं ऐं अटो विझी रखिजो घर जे अंदरि, को बि पाइण जे लाइ तयारु न थिए। सम्झनि
इनमें को फ़ख्र जी ॻाल्हि आहे? फ़ख्र उन लिबास जे अंदरि आहे जेको असांजो पंहिंजो लिबास हो, जेको मुस्लमानी लिबास हो। इन्हनि बेग़ैरतनि जे लिबास में को सम्झनि फ़ख्र न आहे, न इन्हनि जे सूरत में आहे, न खाधे ऐं पीते जे अंदरि आहे। इन्हनि जे अंदरि ऐं जानवरनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु कोन्हे। त मूं अर्ज़ु अची कयो त जॾहिं ख़िलाफ़त तुर्की वारी ख़िलाफ़त ते अची वञी, जेको मुतहिद मुल्क ते अची वञो, अंग्रेज़नि उन्हनि ते हमिलो करे ख़िलाफ़त खे टुकड़ा टुकड़ा करे, पोइ इहे शेख जेके तव्हां ॾिसो था, इहे तुर्की जे हुकूमत खे ख़तमु करण खां पोइ, ख़िलाफ़त ओस्मानी खे ख़तमु करण खां पोइ अंग्रेज़नि इहे टुकर विराया हुआ। हिकिड़ो टुकर सऊदीअ खे, ॿियो कुवैत वारे खे, हिकिड़ो दुबई वारे खे, हिकिड़ो कुतर वारे खे, हिकिड़ो ओमान वारे खे, हिकिड़ो अमान वारे खे। इहे सभु टुकर टुकर सिजावल जे शहरनि जेॾा हुकूमतूं क़ाइमु करे वियो। तव्हां ते चौधरी ऐं शेख पाण में विढ़ंदा रहनि, ऐं हथियार विकिणी हिननि खे मोचड़ा हणंदो रहां। हिननि जी कुवत ऐं ताक़त जेका असां ख़तमु थिए। जॾहिं अंग्रेज़ हिन मुतहिद हिंदुस्तान खां निकितो थिए त बि पार्टीशन करे ॿ टुकर करे वियो, हिकिड़ो पाकिस्तान वारो टुकर, ॿियो इंडिया वारो टुकर। तव्हां ते पाण में विढ़ंदा रहनि ऐं मुंहिंजी ताक़त जेका आहे सा मज़बूत रहे। अंग्रेज़ जिते छॾियो आहे उते बि अहिड़े क़िस्म जी चालबाज़ी करे तंहिंखां पोइ वियो आहे। अल्लाह जल जलालू इन्हनि शेखनि खे दौलत सां नवाज़ो हो, तेलनि सां नवाज़ो। उन वटि तेल जी दौलत जी कमी कान हुई, अरबूं रुपया तेल हो। उन्हनि जे पहाड़नि खे सोने जा पहाड़ बनायो। न उन्हनि वटि मिल्कियत जी कमी, न दौलत जी उन वटि कमी, पर उन्हनि दौलत खे अयाशी ते इस्तेमालु कयो। उन्हनि दौलत खे अमेरिका जे बैंकुनि जे अंदरि रखी अमेरिका खे फ़ाइदो ॾिनो। उन्हनि तेल जेके हुआ से अमेरिका जे मिज़ाइलनि में विझी पाणी पाण ते जेके आहिनि से वसाया अची। इन जो नतीजो इहो निकितो त अयाशी जे करे हो बुज़दिल बणिजी चुका हुआ। यहूद ऐं नसारा जेके आहिनि से हिननि ते कामयाब थी चुका हुआ। नतीजो छा निकितो त फ़लस्तीन वारो अलाइक़ो जेको सरज़मीन अंबिया जो अलाइक़ो हो, जेको नबियुनि जो अलाइक़ो, फ़लस्तीन वारो अलाइक़ो जंहिंमें सभु नबी हुआ। हज़रत मूसा उते हो, हज़रत हारून उते हो, हज़रत याकूब उते हो, हज़रत इसहाक उते हो, हज़रत यूसुफ उते हो, हज़रत यूनुस उते हो। इहे सरज़मीन जेका नबियुनि जी सरज़मीन हुई, अंग्रेज़नि पंहिंजे चाल सां उते अरबनि खे हटाए इसराइल जेके यहूदी हुआ तिन खे पूरो पूरो आबाद करे तंहिंखां पोइ उनखे उहे हथियार अची ॾिना जो इसराइल इन मिस्र खे, उर्दन खे, इन्हनि खे मोचड़ा हणी उर्दन जे टुकर ते कब्ज़ो कयो। यरूशलेम ऐं